शहदादकोट में क़ौमी शहराह ते वन व्हीलिंग दौरान ॿिनि मोटरसाइकिलुनि में खौफ़नाक टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी, ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। शहदादकोट क़ौमी शहराह ग्वादर बाईपास वटि वन व्हीलिंग दौरान ॿिनि मोटरसाइकिलुनि में खौफ़नाक टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोहम्मद ख़ान मक्सी थॾे ते ई फौत थी वियो, जॾहिं त नौजवान यासिर सुहाग सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वाक़े बाद शहरनि खणाए शहदादकोट जी तालका अस्पताल आंदो, जिते ज़ख़्मी यासिर सुहाग खे फर्स्ट एड ॾियण बाद हालत ॻणती जोगी हुजण करे लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। होॾां फोती नौजवान जो लाश ओचितो घर पहुतो त कोराम मची वियो। यादि रहे त शहदादकोट जे ॼाणाल बाईपास वटि हर जुमे वन व्हीलिंग थींदी आहे, जंहिंजे नतीजे में काफ़ी नौजवाननि जूं ज़िंदगियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि।